जी अदी ज़ैनब। हिन क्लास में मौजूदा उस्ताद साहिबो ऐं मोहतरम मेहमान साहिबो तमाम सभिनी खे सकाफ़ती ईद मुबारक। हर साल जीअं असीं पंहिंजी सकाफ़त खे मल्हाइण दुनिया में रहंदड़ हर इंसान सां मोहबत ख़ुलूस प्यार ऐं अमन लाइ अचूं था ऐं दरी दर दुआऊं आहियूं त दुनिया में हलंदड़ जंगुनि खे ख़त्म करे ऐं इंसानी सां क़ुदरती तौर जेका ज़िंदगी आहे सा हर साह वारे खे नसीब करे। आमीन। सिंध सलामत, साथ सलामत। महिरबानी लख सिंध जी सकाफ़त, सिंध जी सकाफ़त, टोपी अजरक, इल्म पिरायूं, इल्म पिरायूं। भरपूर ताड़ियुनि में सर शाहनवाज़ खे गुज़ारिश आहे त असांखे बेत ॿुधाए। टुंगियूं अजरक खेस वसन जेको चाहे तंहिंखे चाहूं असांजो रीत असांजी प्रीत असांजी आख़िर आहे जीत रेडी जी अदा वज़ीर पास। अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हां बहितर नमूने ॼाणो था त अॼु असीं हिते उन लाइ गॾु थिया आहियूं त जीअं असीं सुवारी सिंध खे ऐं पंहिंजी सकाफ़त खे दुनिया आॾो निर्वार करियूं। पंहिंजो अदब ऐं एजाज़ी पूरी काइनात आॾो रखी सिंध लाइ पुछूं त लतीफ़ सरकार जेको हथ ॿधी सां गॾो गॾु सुहिणी सिंध लाइ जेको हथ ॿधी मालिक खां घुरियो त साईं सदाई करी मथे सिंध सरकार दोस्त मिटा दिलदार आलम सब आबाद करी। असीं सिंध वासी अॼु बि सिंध सां गॾु पूरी आलम लाइ सुख ऐं अमन जा घुरिजाऊं आहियूं। असीं पंहिंजी सकाफ़ती ईद जे ज़रिए मज़हब क़ौमियत इंसानियत खे छॾे इंसानियत जो पैगाम ॾियूं था। अचो पीछा विसारे नफ़रतूं हटाए बुग़्ज़ भराए धरतीअ खे जन्नत बणायूं जिते ईंदड़ नसुलनि को सुख जो साह खणनि। समझा थो तूं साह बि आहीं मुंहिंजो त विसाह बि आहीं। मूं कोन ॾिठी आहे जन्नत पर जन्नत खां वधि चाह बि आई। इल्म पिरायूं। हर साल जीअं हिन साल बि असीं पंहिंजी सकाफ़त खे दुनिया में रहंदड़ हर इंसान सां मोहबत ख़ुलूस प्यार ऐं अमन लाइ अचूं था ऐं दरी दर दुआऊं आहियूं त दुनिया में हलंदड़ जंगुनि खे ख़त्म करे ऐं इंसान सां क़ुदरती तौर जेका ज़िंदगी आहे सा हर साह वारे खे नसीब करे। आमीन। सिंध सलामत, साथ सलामत। महिरबानी लख इल्म पिरायूं, इल्म पिरायूं, इल्म पिरायूं। वेलकम साईं तारिक सतार साहब ऐं साईं अब्दुल्ला साईं असांजो हेडमास्टर साहब अवांजे क्लास में आया आहिनि। हिकु दफ़ो थी वञे वरी इल्म पिरायूं, इल्म पिरायूं।